पर तोखे खुदा जो वास्तो आई खत पोस्ट ज़रूर कर। मां खत पोस्ट करे छॾींदुसि, पर कहिड़ो फ़ाइदो? जेसि ताईं खत पहुचंदो उहो अॻे फासी चढ़ी वञे। मुंहिंजा घर वारा ॾाढा परेशान आहिनि। मुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण ऐं घटि में घटि उन्हनि खे ख़बर त पवंदी त मां हाणे हिन दुनिया में न आहियां रहियो। प्लीज़ मां कोशिशि कंदुसि, पर मूंखे हितां जीअं छुटी मिली पोइ मां हितां वेंदुसि। हल ठीकु आहे। ठीकु आहे अलमास, मरियम तुंहिंजी सहेली आहे, पर दोस्तीअ में बर्दाश्त जी बि का हद हूंदी आहे। पहिरियां असांजे घर ते फायरिंग थी, पोइ उन जे भाउ खे मारण जी कोशिशि कई वई। हाणे हिकिड़ो क़त्ल बि थी वियो आहे, उन खां पोइ पुलिस जांच बि करे रही आहे। आख़िर केसि ताईं सभु कुझु सहंदासीं? त पोइ मां छा कयां मुजीब, छा कयां? ॾाढी मुसीबतुनि में घिरजी वई आहियां ऐं हुन जी ज़िंदगी बि ख़तरे में आहे। हाणे उन जे करे असां बि मुसीबतुनि में पइजी विया आहियूं। हिन गोलीअ जो निशान तूं बि थी सघीं थी। आख़िर हिन खे केसि ताईं तूं पंहिंजे घर में रहंदीअं? अहिड़नि ॾुखियनि हालातनि में हुनखे बेसहारो नथी छॾे सघां। शायद मूं मारिजी वेंदसि। अधी खुदा जे वास्ते अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। मां चर्चो त नथी कयां साहिबा, तोखे ख़बर आहे साहिबा त ईअं थी सघे थो। अल्लाह न करे अदी तुंहिंजे बदिरां मां मारिजी वञा, मुंहिंजी ज़िंदगीअ जा सभई ॾींहं तोखे मिली वञनि। रीतुनि रिवाजनि कूड़ी रस्मुनि ख्वाब उजाड़े छॾिया, मोहब्बत मुजरिम कोठे ज़ुल्म जा लीका लताड़े छॾिया, लीका लताड़े छॾिया। हिया हितां जी रीत अज़ल खां इश्क चढ़ियो आ फाहे, विख विख ते हिन प्यार जा दुश्मन दुनिया मक़तल आहे, दुनिया मक़तल आहे। वकील मोहम्मद, इंसान जे ज़िंदगीअ में के अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जो इंसान जे जीअ खे जोड़े छॾींदियूं आहिनि। तुंहिंजे धीउ खे मुंहिंजे हिन हवेलीअ में वॾो सदमो पहुतो, वॾो सदमो पहुतो। वकील मोहम्मद, सच पुछींदा तो मुंहिंजो अंदर बि झुरी पियो। मुंहिंजी धीउ त तव्हांजी धीउ जे करे निकिती हुई ऐं हिन दुनिया मां बि। वकील मोहम्मद, यार तुंहिंजे धीउ जो बि ॾाढो अरमान थियो। मुंहिंजी धीउ त ॾाढी बदनसीब हुई, समूरी ज़िंदगी महिनत पूरियूं कंदी रही। सब्र कर वकील मोहम्मद, सब्र कर। असांजी त हू अकेली औलाद हुई, धीउ बि आई त पुट बि, ऐं मुंहिंजे त पढ़ाइप जो सहारो हुई। वकील मोहम्मद, रब जी रज़ा ते राज़ी रहण खां सवाइ इहो को बि चारो कोन्हे।
को बि रस्तो कोन्हे सवाइ सब्र जे। हाँ साईं, तव्हां सही था चओ। वकील बाबू, तोखे जॾहिं बि कंहिं शइ शिकर जी ज़रूरत पवे न त तुंहिंजे लाइ हिन हवेलीअ जा 24 कलाक दरवाज़ा खुलियल आहिनि, हलियो ईंदो कजांइ। न साईं, अहिड़ी का बि ज़रूरत न आहे जो हाणे पवंदी। बसि साईं, मुंहिंजी धीउ लाइ दुआ कजो ऐं जावेद पुट खे आज़ादु करायो। बाबा, ॻाल्हि इहा आहे त कालू जावेद खे माफ़ करे छॾियो आहे, पर असां घणा ॾींहं हाणे जावेद खे जेल में रहणु कोन ॾींदासीं। इंशाअल्लाह जल्दी जेल खां वापसि अची वेंदो। बसि न, मुझे आबाद घर के बर्बाद करने वारा तव्हां ही आयो। तव्हां ही साहबा के हथ सां वठी वञण वारा तव्हां, असां बेकसूरनि ते इल्ज़ाम हणण वारा त बि तव्हां, मासूम नादर जो खून उन जा बि ज़िम्मेवार तव्हां ही आयो। ऐं मुंहिंजी मुड़ुस जी ज़िंदगी बर्बाद करण वारा उहे त तव्हां ही आयो। साहिबा जे क़त्ल जा ज़िम्मेवार बि तव्हां ही आयो। छा अञा बि तव्हां मूंखे था चओ त होर तूं चुप कर? इहो आहे न तव्हांजो इंसाफ़? असीं तुंहिंजे कम में तोसां गॾु बराबरि जा शरीक आहियूं। शरीक त आहियो सायण वरी, पर असांजा कम वरी बि असांजा ई आहिनि, तव्हांजा न आहिनि। किथे आहे सायण फिज़ा जेका मूंखे धमकाए रही हुई? अॼु त मां बि पुछंदमि सायण त इहो कहर असां सां आख़िर छो कयो वियो आहे? मुई बि त वरी साहिब आहे, इहो नुक़सान मरियम खे छो न थियो? आस्ते ॻाल्हाए, ख़बर न आहे त हिन हवेलीअ में तेज़ आवाज़ में नाहे ॻाल्हाइबो। जॾहिं इंसान जो सब्र दम टोड़े ॾींदो आहे न त दाहूं ऐं कोको ई रहंदियूं आहिनि। ॾिस, तुंहिंजे लाइ बहितर इहो ई आहे त हितां तूं हली वञ। तुंहिंजे वारस सां मां पाण ॻाल्हाए वठंदुसि। मुंहिंजो वारस त तव्हांजी सज़ा जे करे उते जेल में पियो आहे। हाणे कंहिंसां ॻाल्हाईंदो तव्हां? मूं वटि तुंहिंजे आॾो ॻाल्हाइण जे लाइ अञा बि घणो कुझु आहे। तोखे सिर्फ़ु इहो थो ॿुधायां त तूं जलाल ख़ान जे आॾो थी ॻाल्हाईं। जलाल, पंहिंजी लहजे ते कंट्रोल कर, इहा बि त असांजी ज़िम्मेदारी आहे न। इन ज़िम्मेवारी ने त असां हिकु दल आथा। जेकॾहिं मरियम खे साहिबा जो आसरो न हुजे हा त छा मरियम इहो क़दम खणे हा? पर मां त चवां थी वॾेरी त मरियम हुई। मरियम खे असां ग़रीब खे कीअं ज़रूरत पई? छा तव्हां एतिरा कमज़ोर आहियो? मतलब तो तहां ज़ाहिर करे छड़ियो तो तहां वडेरा कमजोर आयो ऐं हमेशा तहां असां जा न गरीबन के इस्तेमाली त कंदा आयो। कोई गरीब मरन या जियन तहां जो छा? बस कर। जनाब, अरे या खुदा जनाब, तो ये छा कयो? ही तो औरत दया त कयो तई। वो साने मां तो समझा नहीं असां ने काम काम पे अस देखो पड़ता कि जे औरत दया त कयो। मां अदी जनाब रहते छो कयो? ता ठीक आयो अदी? प्लीज ता ॾिसो हिन खे। अच्छा अल्लाह हां जी। अच्छा प्लीज मथे वियो तव्हां हिन खे हिते वेहारियो। मां पाणी खणी अची ये पानी छा थियो पानी खणी अची। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।